अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी सिंध क़ौमी मुआज़ जे मरकज़ी तर्जुमान आसिफ़ रज़ा मक्सीअ जी अॻुवाणी में सहाफ़ी चौंक ते धरणो हयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई। धरणी खे मसूद शाह, मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, मजीद अब्बासी ऐं ॿियनि ख़िताब कंदे ॻाल्हाईंदे चयो त सकरण शहर बदअमनीअ जे वर चढ़ियल आहे। स्ट्रीट क्राइम अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। केतिरनि ई माण्हुनि खां मोटरसाइकिलूं ऐं मोबाइलूं फुरजण रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। हिननि उहो बि चयो त कई भेरा लाॻापियल थाणे जे अमलदार ऐं संदसि आफ़ीसरनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर दिलासनि खां सवाइ का बि मोट नाहे मिली। जॾहिं त केतिरनि ई वारदातुनि जे जवाबदारनि जी निशानदेही पिणु कई वई आहे, पर पुलिस पारां न जवाबदार था गिरफ़्तार कया वञनि, न को फुर्तियल या चोरी थियल सामान वापसि कयो थो वञे। ताज़ो सोनारा बाज़ार मां अब्दुल्ला मीमुण जे दुकान जा ताला भञी पिणु हज़ारी रुपयनि जी चोरी कई वई, जंहिंजो को दाद फ़रियाद न थियो। उन करे असीं सम्झूं था त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी, सामान जी वापसी ऐं अमन क़ाइमु करण लाइ अॼु ई सहाफ़ी चौंक सकण ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। हिननि चिता ॾींदे चयो त जेकॾहिं शहरनि जी दाद रसी न थी त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, गुज़िरियल 1-1.5 साल खां शहर सकण जे अंदरि डेली मोबाइल चोरी, फुर या ॻाल्हाइण दौरान ई झड़पणी खसे वञण ऐं डेली जेब कतरनि जो त अहिड़ो अशर आहे। ख़ासि तौर ते ई इस्पार अथनि सेलिमा चौक, स्टेशन रोड, जेको लंघे थो उनजी माना जेब ख़ाली ख़ाली आहे। हितां नेशनल बैंक जे अॻियां अलाए केतिरनि जूं जेबूं ख़ाली थियूं आहिनि। अॼु हिते सहाफ़ी चौंक सकण ते असीं सरापा एहतिजाज बणिजी वेठा आहियूं। असीं सम्झूं था ऐं असां इहा घुर कयूं था त जेसि ताईं सकण जे शहरनि सां इंसाफ़ नथो थिए, जेके मोटरसाइकिलूं चोरी थियल आहिनि, जेके दुकाननि जा ताला भञी चोरी कई वई आहे, जिन बि जेको आहे सो मोबाइलूं जेके आहिनि थियूं आहिनि। हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिन एहतिजाज खां शुरू थियण खां चंद घड़ियूं अॻु में नेशनल बैंक जे अॻियां जेको आहे सो मोबाइल जेका मजीद किरे जे रहवासी जी मोबाइल निकिरी वई आहे। सिर्फ़ु एतिरी नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त अमन अमान मुहैया करणु, अमन अमान जो माहौल ॾियणु हुक्मराननि जो, रियासत ऐं सियासत जो फ़र्ज़ु आहे, जेको न पियो ॾिनो वञे। ऐं जेको फ़ौरन चोरनि खे थाणनि तां छॾाए थो, सरपंच करे थो, उहो बि दहशतगर्द आहे। असां टिनी दहशतगर्दी जी मज़म्मत करियूं था ऐं घुर करियूं था त असांखे इहे सिलसिला बंदि कया वञनि। अदा जेको एहतिजाज आहे, सॼो शहर सरापा एहतिजाज आहे। फुरूं, चोरियूं, धाड़ा जेका शहर में लॻनि पिया, इन जे ख़िलाफ़ आहियूं। असांजे पंहिंजे ख़ानदादा मोहल्ला मां मोहसिन मुग़ल जी बाइक वियल आहे कुझु ॾींहं खां, ऐं असां थाणे जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। पर जॾहिं था वञूं तॾहिं नओं एस उते वेठो हूंदो आहे। बाबू छा थियो? साईं, त अॻियो साहब हो, अॻियो साहब हो। अब असां एस जे ख़िलाफ़ु कोन आहियूं, असां धाड़ फुरनि जे ख़िलाफ़ु आहियूं। महिरबानी करे ऐं असांजे शहर मां जेकी वारदातूं वापसि कराई वञनि ऐं अमन करायो वञे। अॼु एहतिजाज जेको असांजो आहे उहो जेको सकण अंदरि रोज़ जो चोरनि जो जेको मामूल आहे उन जे ख़िलाफ़ु आहे। ऐं हीअ एहतिजाज असां तेसिताईं रखंदा जेसिताईं असांजो माहौल अमन नथो थिए। असांखे ॼाणूं था त जेको बि घरां निकिरे थो उहो सही साबित जेको बि काश वठण जो त माना हिते परेशानी जी हालत में हिते पहुचे थो। अॼोको एहतिजाज जस्कम जी क़यादत तरफ़ां जेको कयो वियो आहे सो उहा हर माण्हू जी ज़रूरत आहे। अमन अमान हर को माण्हू चाहे थो। चोरियूं, फुरूं, धाड़ा इहे जेके इंसानी ज़िंदगी जे लाइ ख़िलाफ़ु आहिनि, उन्हनि जी रोकथाम करण जे लाइ जेको बि अमल थींदो असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। ऐं असांजे शहर में तमामु मुंशियात वग़ैरह सरेआम बि हले ऐं जेकी दहशतगर्दी या चोरियूं तमामु अरूज ते आहिनि। इन खां बहितर त ईअं हो जो नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई त अमन त हो, चोरियूं कोन हुयूं, सुकून हो, फुरूं कोन हुयूं। हींअर तमामु फुरूं ऐं ग़रीबनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, मोटरसाइकिलूं फुरे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।